हालाणी में हर साल जीअं हिन साल भी एकता सकाफ़ती ॾियारो धामधूम सां मल्हायो वियो। जसकम ऐं शहरी सिंधी मीडिया जे सॾ ते काज़ी फैज़ मोहम्मद पार्क खां रैली कढी वई। रैली में वॾनि माण्हुनि, नंढनि ॿारनि, पोढ़नि, पकनि, हर तबिके जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई ऐं जीअं सिंध अमड़ जा नारा हणी, झुमरियूं हणी, सिंध दरिया मथां केनाल नामंज़ूर जा नारा हणी रहिया आहिनि। अॻवणनि आशिक़ अली चांग, सदाकत नागराज, कामरेज अली गोहर, ख़ासि अली शाहज़ेब गाॾेही, सदाकत गाॾेही, वकार ख़ासि अली ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त असांजी सकावत 1000 साल पुराणी आहे। उजरक टोपी असांजो शान आहे। जस था ॾियूं त सिंधी मीडिया खे, जंहिं सिंध जे हर मसइले खे असांजी बांह ॿेली थी, चाहे उहो सिंध जे ॿेटनि ते वफ़ाक़ पारां कब्ज़े जी कोशिशि हुजे, तोड़ी सिंध दरिया ते ग़ैर क़ानूनी केनाल ठाहिण ते मज़बूत आवाज़ उथारियो आहे। हुननि चयो त सकाफ़त क़ौमुनि जी जियापी जो बुनियादु आहे। जेके क़ौमूं पंहिंजी सकाफ़त सां मुहबत कनि थियूं, उन्हनि खे केर बि मेसारे नथो सघे। असां लाइ अॼोको ॾींहुं ईद मिसल आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।